अहम ख़बर आहे केनाल रिथा ख़िलाफ़ कॉन्फ्रेंस पार्टियुनि तरफ़ां इंडस हाईवे ते लॻल धरणो 3 ॾींहं बि जारी आहे। शहरनि पारां धरणे में शरीक मुज़ाहिरीन ऐं ट्रैफ़िक में फाथल मुसाफ़िरनि में खाधो ऐं ॿियो सामान विरहाए वियो। कैनाल मंसूबो कंहिं बि रीति क़बूल नाहे। हुक्मरान फ़ैसिलो वापसि वठनि। कैनाल रिथा ख़िलाफ़ कॉन्फ्रेंस पार्टियुनि तरफ़ां इंडस हाईवे ते लॻल धरणो 3 ॾींहं बि जारी आहे। शहरनि पारां धरणे में शरीक मुज़ाहिरीन में फाथल मुसाफ़िरनि में खाधो ऐं ॿियो सामान बि विरहायो। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ रिपोर्टर अयाज़ सोलंकी खां। जी अयाज़, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, सिंधु मां तकरारी जेके केनाल कढिया पिया वञनि उन्हनि जे ख़िलाफ़ मोरो में मुख़्तलिफ़ क़ौम तंज़ीमुनि जे कारकुननि अॻवाननि समेत शहर जे वकील बिरादरी सहाफ़िन ऐं सिविल सोसाइटी जे तरफ़ां मोरो क़ौमी शहराह ते धरणो लॻल आहे, जिथे सभनि जी तइदाद में रोड जे ॿिन्हिनि पासनि खां गाॾियूं बीहजी वियूं आहिनि, जंहिं सबबु ट्रैफ़िक मुअतल थी वियो आहे। गॾोगॾु जेको होटलुनि ते पिणु वॾी रश नज़र अची रही आहे। उनखे अलावा अव्हांखे ॿुधाईंदो त शहर जे समाजी अॻवान वकील सलीम सोलंकी ऐं मुख़्तलिफ़ ॿियनि शहरनि जे तरफ़ां खाध खुराक जे सामान समेत पाणीअ जूं थधियूं बोतलूं ऐं ॿियो सामान धरणे में वेठल माण्हुनि ऐं ख़ासि करे जेके मुसाफ़िर आहिनि, जेके गाॾियुनि वारा ड्राइवर आहिनि, ॿाहिरिनि शहरनि खां जेके रोड ते सुतल आहिनि, उन्हनि में मच्छरदानियूं, खाधे पीते जे सामान समेत मुख़्तलिफ़ जेको आहे सो दवाऊं वग़ैरह तक़सीम कयूं वञनि। इन सिलसिले में अव्हांखे ॿुधाईंदो रहां त जॾहिं असां जिते कॉन्फ्रेंस तंज़ीमुनि जे अॻवाननि सां ॻाल्हि ॿोल थी, उन्हनि चयो त सिंधुअ मां तकरारी केनाल कंहिं सूरत में क़बूल न कंदासीं। जेसिताईं इहो नोटिफिकेशन केनालनि जो वापसि न कयो वेंदो, तेसिताईं असांजो धरणो जारी रहंदो। जी ठीक है, वॾी महिरबानी अयाज़ अपडेट करण लाइ।